तो असां जेके प्रॉब्लम्स हल करे रहिया आहियूं उहे आहिनि असांजा मैट्रिक्स जा। हाणे जीअं त जेको आहे असां मैट्रिक्स जी जेका सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एडिशन सिखी आहे, ठीकु आहे दोस्तो। त हाणे असां जेको अॼु सिखंदासीं उहा सिखंदासीं जेको आहे सो मैट्रिक्स जी सबट्रैक्शन, ठीकु आहे दोस्तो। त हाणे जेका मैट्रिक्स जी जेका सबट्रैक्शन आहे उहा बि असांजी मैट्रिक्स जी एडिशन वांगुरु ई थींदी आहे। त हाणे मैट्रिक्स जी जेका एडिशन असां कईसीं उन में असां ईअं कयोसीं त जेके साॻी पोज़ीशन वारा एलिमेंट्स हुया, माना करेस्पॉन्डेंस पोज़ीशन जिन एलिमेंट्स जी हुई उहे असां छा पिया कयूं, पाण में एड पिया कयूं, ठीकु आहे दोस्तो। ऐं ॿी कंडीशन इहा हुई त ॿिन्ही मैट्रिक्स जो जेको असांजो ऑर्डर आहे उहो ऑर्डर बि सेम हुजे जेको आहे सो जोड़ जे लाइ। हाणे जेका आहे सो असांजी जेका सबट्रैक्शन आहे उनजे लाइ बि इहे ॿई जेको आहे सो कंडीशन अप्लाई थियनि थियूं त ॿिन्ही जेको आहे सो मैट्रिक्स जेको आहे सो ऑर्डर सेम हुजे, प्लस में ॿियो छा थींदो त जेके ॿिन्ही मैट्रिक्स जा करेस्पॉन्डेंस एलिमेंट्स आहिनि, माना जिन एलिमेंट्स जी पोज़ीशन साॻी आहे उहे हिक ॿिए मां असां कट कंदासीं। अचो त ॾिसूं इहे कट कीअं थींदी। हाणे असांखे ए डिफरेंस बी करिणो आहे दोस्तो। त हाणे ॾिसो, हाणे ए जा जेके असांजा एलिमेंट्स आहिनि उहे आहिनि 2 3 4 2 3 4 4 5 6 10 11 12, ठीकु आहे दोस्तो। हाणे ए खां पोइ ॾिसो छा जी निशानी आहे, कट जी निशानी आहे, त मां कट जी निशानी आहे, ठीकु आहे दोस्तो। हाणे ए खां कट जी निशानी खां पोइ छा आहे असांजी बी आहे, त बी जा एलिमेंट असांजा हे आहिनि त 2 1 2 2 3 4 5 5 6 ऐं 9, ठीकु आहे दोस्तो। त हाणे हिते असांखे छा करणी आहे, जेको आहे सो कट करणी आहे। त हाणे कट कीअं कंदासीं त जिन एलिमेंट्स जी असांजी पोज़ीशन साॻी आहे, माना जिन एलिमेंट्स जी जॻह साॻी आहे, असां उहे हिक ॿिए मां छा कंदासीं, असां कट कंदासीं। त दोस्तो हाणे हीअं कंदासीं असां त ॿिनि मां असां हिकु कट कंदासीं, 2 -1 3 -2 3 -2 4 -2, ठीकु आहे दोस्तो। माना हिन मां असां हे कट कयोसीं, हिन मां हे कट कंदासीं, हिन मां हे कट कंदासीं, ठीकु आहे। त हाणे हे हिकु 4 आहे, 4 मां 3 हे कट कंदासीं 4 3, ऐं हिन मां वरी असां हे कट कंदासीं 5 -4 ऐं 6 -5 6 -5 ऐं 10 10 -5 10 -5 11 -6 11 -6 12 -9 12 -9, ठीकु आहे दोस्तो। त हाणे असां ॿिनि मां हिकु कट कंदासीं, छा थींदो असांजो हिकिड़ो ई बचंदो, ऐं 3 मां 2 कट कंदासीं असांजो हिकु ई ईंदो, ऐं 4 मां 2 कट कंदासीं 2 ईंदा, 4 मां 3 कट कंदासीं हिकु ईंदो, 5 मां 4 कट कंदासीं हिकु जवाबु ईंदो, ऐं 6 मां 5 कंदासीं जवाबु हिकु ईंदो, ऐं 10 मां 5 कट कंदासीं असां जवाबु 5 ईंदो, 11 मां 6 वञनि त 5, 12 मां 9 वञनि त 3, ठीकु आहे दोस्तो। हाणे हे असांजो छा आहे जवाबु आहे, ठीकु आहे दोस्तो। हाणे त जेको आहे सो माना असां कट कीअं कईसीं त जिन एलिमेंट्स जेका असांजी पोज़ीशन साॻी, माना जेके एलिमेंट साॻी जॻहुनि वारा हुया, करेस्पॉन्डेंस पोज़ीशन वारा हुया, उहे असां हिक ॿिए मां कट कयासीं, ठीकु आहे दोस्तो। त हाणे उमेदु आहे हे प्रॉब्लम तव्हांखे सम्झ में अची वेंदो। जेकॾहिं कुझु नथो अचे त कमेंट में पुछी सघो था।